नाज़रीन, शहदादपुर में सिम्स एम्प्लॉइज़ इत्तेहाद तरफ़ां 3 महीननि जूं पघारूं न मिलण ऐं 25 ॾींहं खां डायरेक्टर मुक़ररु न थियण ख़िलाफ़ इस्पताल जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। हुन हवाले सां ॾिसूं था मीर महताब जान जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असांजे मौजूद आहियूं इस्पताल शहदादपुर में, जेका इस्पताल माज़े में वॾो नालो हुयो, अनेक मसइलनि खे वर्चल आहे, जेका हितां जा मुलाज़िम आहिनि 3 महीननि खां पघार न थियण सबबि एहतिजाज करे रहिया आहिनि। पुछूं था हिननि जो छा चवणु। काफ़ी तकरीबन महीने का वठी डायरेक्टर सीट ते कोन्हे को असांजी क्वार्टरली बजट जेका आहे उहा फाइनेंस डिपार्टमेंट जे अञा डेवलपमेंट जेका पई करे मथां मार्च जो महीनो पूरो थियण वारो आहे। पोइ वरी जेके इहे फाइनेंस वारा आहिनि, जेके ब्यूरोक्रेट मथे वेठा आहिनि, उहो इहो लफ़्ज़ चवंदा त तव्हांजी बजट लैप्स थी वई। मतिलबु हिन इदारे सां एॾो ज़ुल्म छो आहे? असां पुरअमन एहतिजाज कयूं पिया, जॾहिं खां वठी असांजो डायरेक्टर सीट ते कोन्हे को। असां वरी हिकु दफ़ो ॿीहर पुरअमन एहतिजाज हिन प्लेटफॉर्म ते मीडिया जे दोस्तनि जे तवसुर सां तव्हांखे इहो बावर कराइणु चाहियूं था त सुभाणे ताईं असां जेको आहे सो पुरअमन एहतिजाज कंदासीं। उन खां पोइ असां पंहिंजो इजलास घुराए ऐं पंहिंजो एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। ऐं मरीज़नि जे लाइ जेको आहे डायरेक्टर ईंदो त ज़ाहिर पर्चे ते कंदो, हुननि जा सामान अवेलेबल थींदो त हुननि खे सहूलियतूं मिलंदियूं, मरीज़ जे लाइ आसानी पैदा थींदी। त तव्हांजी महिरबानी थी। मुतालबो ही है त फौरी तौर ते असांजी पघार कई वञे, जे पघार नथी थिए त हीअ गेट खे असां बंदि कंदासीं। जे चैनल जी माना जेको आहे तवसुर सां चवंदुसि त महिरबानी करे सिम्स में डायरेक्टर अपॉइंट कयो वञे। 25 ॾींहनि खां सिम्स जो को वाली वारिस कोन्हे। DC साहब आयो 8 ॾींहं पहिरीं, डॉक्टर न्याज़ साहब खे वर्बली चार्ज ॾेई वियो, पर डॉक्टर न्याज़ साहब छा कंदो, DDO कवर त हुन वटि आहे कोन। 3 महीना थी विया आहिनि, जंहिंमें असांजा जेके पैरामेडिक्स स्टाफ आहे, स्वीपर खां वठी डॉक्टर ताईं कंहिंखे बि पघार न मिली आहे।